यह हकीकत है तो सब खां पूरी कायनात जे अंदर सब खां वधीक बुलंदी वाली शख्सियत अगर आहे तो मदीने वारे साईं जी ज़ात। मुस्तफा करीम जे इस्म के अल्लाह बुलंद कयो, मदीने वारे साईं जे जिस्म के अल्लाह बुलंद कयो, सोने नबी जे शान के अल्लाह पान बुलंद कयो, मदीने वारे साईं जे मान ऐं मर्तबे के अल्लाह बुलंद कयो, सोने नबी जे घराने के घरानन जो सरदार बनायो, मदीने वारे साईं जे जमाने के जमानन जो सरदार बनायो, मदीने वारे साईं जे किताब के किताबन जो सरदार बनायो, सोने नबी जे शहर के शहरन जो सरदार बनायो, मदीने वारे साईं जी मस्जिद के सारी मस्जिदन जो सरदार बनायो, मुझे नबी जे बच्चन के जन्नत जे जवानन जो सरदार बनायो, नबी सोने जे खलीफन के जन्नत जे अधड़ोट उम्र वारन जो सरदार बनायो। मुखे लगे तो तव्हां जी दिलियूं मूं वटि हाज़िर कोन्हनि। मेहरबानी कयो, जीअं जिस्म खणी आया हो तीअं दिलियूं भी मौजूद कयो, तो बुधण में भी बुधण वारे के भी चस अचे तो बुधाइण वारे के भी रस मिले। तव्हां जो दिलियूं हाज़िर न हूंदियूं तो न तव्हां के मज़ो ईंदो न मूंखे मज़ो ईंदो। अज़ीज़ाने मोहतरम, सोने नबी जी नबूवत एड़ी जो नबियन जो इमाम, रिसालत एड़ी जो सभिनी रसूलन जो भी सरवाण, इमामत एड़ी जो सभिनी इमामन जो भी अगवान, सखावत एड़ी जो पूरी कायनात सनन टुकर ते पलजे पई। अताऊं ऐं सखाऊं एड़ियूं जो हर मंगतो सनन दरता मुराद माणे मोटे पियो। हुस्न एड़ो जो हसीनन जो सरदार, सखा एड़ी जो सखावत में बेमिसाल, हले तो हलण बेमिसाल, निहारे तो निहारण बेमिसाल, गाल्हाए तो गाल्हाइण मुझे नबी जो बेमिसाल। हाय हाय हाय, जेकॾहिं मुझो सोनो हबीब अचे तो अचण बेमिसाल, मक्के में रहे तो रहण बेमिसाल, मदीने में अचे तो मदीने में अचण बेमिसाल, जे आसमानन ते वने तो मेराज में बेमिसाल। पूरी कायनात के अंदर अल्लाह जी मखलूकात जे अंदर मदीने वारे साईं जेड़ो न आयो न ईंदो न थियो न थींदो। यो मुंहिंजो अकीदो नाहे, सभिनी मलाइकन जो सरदार जिब्रील अमीन उन जो भी इहो अकीदो आहे। इमाम तबरानी मुअज्जम औसत में रिवायत आंदी आहे,
सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा थी चवे त जिब्रील आयो सोने हबीब जी खिदमत में अर्ज कई तक़ल्लबतु मशारिकल अर्द व मगारिबहा फलम अजिद रजुलन अफदल मिन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूबा जमीन जा ओभर घुमियो से ओलह घुमियो से कायनात जो चप्पो चप्पो बोले ॾिठम पर महबूब तो जड़ो मुखे नजर ही न आयो। हुजे त नजर बचे न तो रुगे कोटड़ी ॾिठी आ या वरी हैदराबाद ॾिठी आ वध में वध कराची ताईं वियो हूंदे कन रुगे पाकिस्तान ॾिठो आ कन सऊदी ताईं सफ़र कयो आ पर अहिड़ो माण्हू को मुश्किल हुजे जेको सॼी दुनिया जे सभिनी मुल्कनि जो जंहिं सैर सफ़र कयो हुजे जिब्रील नूरी मलाइकनि जो सरदार सतनि आसमाननि जा सैर करे सतनि ज़मीनुनि जा सैर करे अचे ख़िदमत में अर्ज़ थो करे त सॼी काइनात घुमी आयुसि ज़मीन जा कोना कोना ॾिठमि उत्तर ओभर ॾखिण ओलह हेठि मथे अॻियां पोयां जाॾे काॾे निहारियूं मदीने वारे जहिड़ो नज़र ई न हाय 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 वलम अर बैतन अफदल मिन बैत बनी हाशिम। वरी जे घर ॾिठमि न त सभिनी घरनि खे निहारे जाचे आयुसि मुस्तफ़ा जे घराणे बनु हाशिम जे घराणे जहिड़ो मूंखे ॿियो को घराणो नज़र ई न आयो। मुल्ले जो वस पुजे त जिब्रील ते बि का फतवा हणी कढे जिब्रील खे बि सॼे ते हथूं टपी वियो आहे बरेलवी थी वियो आहे पर जेका हक़ीक़त आहे सा हक़ीक़त आहे न सिज उभरियो बीठो हुजे ऐं अखियूं मूटे चवे त न ऊंदहिया रोशनी काने अखियूं त पट न अंधो छो तो थी सिज के ॾिसी हेॾी रोशनी के ॾिसी अंधो छो तो थी खोल अख ॾिस त सिज उभरियो बीठो आहे जान रोशन थी चुको आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जे शान ॾिसण खां अखियूं न ॿूटे यहूदियुनि वांगुरु यहूदी बि तौरात में जेॾी महिल मुस्तफ़ा जी तारीफ़ ईंदी त उहो पनो हराए छॾींदा या हथ ॾेई हीअं माण्हुनि खे ॾेखारींदा न जेका तारीफ़ वारी जाइ हूंदी उते हथ रखंदा ॿियो तौरात जो अॻियो हिसो पढ़ी वेंदा पर मुस्तफ़ा जी वाखाण वारी जाइ माण्हुनि खे पढ़ी न ॿुधाईंदा। यहूदियुनि वारी रीत छॾ कन खोले ज़बान खोले दुनिया वारनि खे ॿुधाए त मदीने वारे जो शान छा आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों उन सोने सरदार जो शान चाहे रिफत ऐं बुलंदी चाहे रब तो फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक ऐं असां बुलंद कयो ऊंचो कयो मथां कयो तुझे खातिर तुझे लाए तुझे जिक्र खे जाए महबूबा तुझे जिक्र खे असां बुलंद कयो केर तो फरमाए जो केर तो फरमाए अल्लाह अल्लाह फरमाए तो हबीब तुझे जिक्र खे असां बुलंद कयो। मौला कंहिंखां बुलंद कई केतिरो बुलंद कई का लिमिट केतिरी हुई बुलंदी जी रिफ़त जी मथाही जी ऊंचाई जी मेर में छा हुई गाने तो छा हुयो
रब तो फरमाए बरफाना एतो बुलंद कयो सी जतरी असां वट बुलंदी हुई मुले जो दिमाग चकराई जी वेंदो मुलो तो पैमाने पंजे ते परखे पंजे अकुल पंजे फहम पंजे इल्म पंजे सोच मुताबिक तो मापे पर अल्लाह जी जात जी कुव्वत कुदरत ताकत खे को मुल्लो मापे न थो सके को साइंसदान मापे न थो सके रब तो फरमाए त मुझे खजाने में मुझे कुदरत में जितनी बुलंदी हुई वो मुस्तफा के मुंह नहीं छड़ी बुलंदी ऊंचाई मथाई यू आर रिलेटिव टर्म जडे मानू के जी बुलंदी बयान कंदो आ त केसा मुआजनो कबो त खबर पवंदी भेट दी त पो खबर पवंदी त फलाणो फलाणे का मथे आ फलाणो फलाणे का मथे आ बीमार ए ट्रिमार बीमार वारो पट्ट वारे खां त मथे आ पर ट्रिमाड़ वारे खां चो ट्रिमाड़ वारे खां चार माड़ वारे खां चार माड़ वारो बराबर मथे आ ट्रिमाड़ वारे खां पर जेको सत माड़ ते आ भली खणी ओ जेको अरबन ठायो आ न दुबई में टावर जेको वडो ठायो त दुनिया जी वडे में वडी इमारत आ वरी उन जे आखिरी चोटी ते चढ़ी वने न पर जेको जहाज ते मथा उडानो तो वने त इहो इने टावर वारो मथे चेबो या जहाज वारो मथे चेबो मथा ही जी खबर तडे पोंदी आ जने भेट दी अल्लाह का पूछो त मौला पंजे नबी के जो बुलंद कई त केखा बुलंद कई केतरो बुलंद कई रब तो फरमाए त केरो हुजे तो भेट दियास जे चौथा नबीयन का बुलंद कई नबीयत मस्जिद अक्सा में रही विया मिठो मोहम्मद तो मथे आलियो जे चो त मलाइकन का मथे कई मलाइकत सते आसमान ते हेठ रही विया जिब्रील बि सिदरतुल मुंतहा ते रही वियो सिदरा ते जिब्रील मुंतहा कई इंतहा थी वई जिब्रील जी पर मुझो मिठो मोहम्मद अञा मथे रिफत मुस्तफा जी बुलंदी मदीने वाले साईं जी रफ रफ का रफ रफ हेठ रहिजी वियो मोहम्मद मीर अञा मथे हलियो ओटड़ी वारा कन थई कन खोल न वरफाना अभी असां बुलंद कयोसीं पंहिंजे शान मुताबिक जेतरो असां वट पावर आ न ओतरो असां तोके बुलंद कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिट धणी बादशाह मुले जो पेरो खयो देखो मुलो चे तो नबी जे शान के तवा वधायो था हथू था टपायो हद भला तू मुकरर करे दे त असां उते बी रहूं तो वटा है पावर त हद मुकरर करे दे त ही मुस्तफा जी हद वो असां मथे न था टपू बार तो सुन्नी सादड़न के मुंझाई तू मुंह वट अच त तुंहिंजी छंछरी लाया हक दिलबर साईं हक हा यार हा दिलबर साईं पियो चले तेकड़ी माकोड़ी हुई किविल छा चवंदा आहियो सिंधी में किविल किविली कीली माकोड़ी साधु हुई पेर खां मंडी
वो पई कुआ में वो पई चवे तो मां आसमान के मापिया थी पई भी कुआ में आए भी मंडी मां कोड़ी चवे थी मां आसमान के दी मापिया या मापे सगंदी चो इन वट एतरी कुवत कुदरत सलाहियत आहे जो आसमान के मापे सके या मंडी माकोड़ी दे असा वारो शामियानो भी कोन मापे सगंदी जी सुने लजपाल भिटाई फरमायो तो कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ सब कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ ये हड़ई किताब जेके पढ़िया थई ना पग बधी घणी मुलन पग बधाई थई ते ऐसी हे बाखूं थियो इल्म पढ़िए जे मुस्तफा जो शान न सुना तू तो तोको वो धनार भी भलो आ जेको लठ खणी बकरियूं चारींदो थो ये मुझे नबी सोने जो शान न सुना तू ना तो तुझो इल्म केड़े कम जो तुझो अमल केड़े कम जो कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ सब कर मंडी माकोड़ी खूह में पेई कछे उभ कछींदी कछे सगंदी इन में आहे जुर्रत इन में आहे या सलाहियत जिए या माकोड़ी आजिज़ है आसमान के मेयरमेंट करण का तिए मुल्ले जो इल्म भी आजिज़ मुस्तफा करीम जो कमाल जमाल रिफत ही बुलंदी अन्या ऊंची केड़ो ऊंचो जो अल्लाह ताला पंजे नाले से गड मदीने वाले जो नालो लिखियो जी हज़रत आदम अलैहिस्सलाम के जरे जिंदगी मिली ना मिट्टी मो अल्लाह ताला उन जो वजूद ठायो उन में फनफख्तु फीहि मिन रूही अल्लाह ताला उन में रूह फूकियो बाबू से ही उथियो यक जो पटी ये मथे नजर की अल्लाह जे अर्श जा कुंगरा नजर आयस अर्श जे कुंगरन ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नाले सा गड मुहम्मद करीम जो नालो अर्ज की मुझा मौला यो मुहम्मद केरा जे जो नालो तो पंजे नाले सा गड लिखियो रब फरमायुस त ए आदम लौला मुहम्मदुन मा खलक़तुक जे मुहम्मद न हुजे हां त तोखे न पैदा कया हां हेरे मुरे ध्यान कयो भला मुहम्मदुन जे मुहम्मदुन न हुजे हां मा खलक़तुका तोखे पैदा ही न कया हां असा दे ये पढ़ियो आदम पैदा थियो पो उन जो नस्ल हलियो पो उन मां हबीब करीम पैदा थिया अंत बहर दी कल नकाई रंगी रंग बनाया एतराज रब जो आ न लौला मुहम्मदुन जे करे मुहम्मद न हुजे हां मा खलक़तुका तोखे पैदा ही न कया साहबन पूछो मता वजबत लखन नबुआ हबीब तवा के नबूवत कदे मिली साईं फरमाए त या आदम जी मिट्टी ए पानी कोई पे वो मा उन वक्त भी नबी हुयुस उन वक्त भी मा नबी हुयुस सुभान अल्लाह सोने हबीब के रब पंजे नाले सा गड मदीने वारे जो नालो लिखायो
उन जाइ ते उन मकाम ते मुस्तफा करीम के रब पहुंचायो जैते जिब्रील भी न वियो, मीकाईल भी न वियो, इसराफील, इज़राइल, केर फरिश्तो मलाइक भी न वियो, मदीने वारो उन्हें का अञा मथे। साईं फरमाइन था इन्नल्लाह अख्तारनी, अल्लाह ताला मुखे पाण चूंडियो आ, रब जो चूंडियल ये अल्लाह चूंडियो रुगे मुखे न पर वख्तार ली असहाबी, अल्लाह ताला मुझे लाए मुझे असहाबन के भी पाण चूंडियो आ। वो जेके रब जा चूंडियल हुंदा से गलत थी सघन था, जेकर असहाबन के को गलत चवे त जण के उन्हें अल्लाह जी जात ते एतराज कयो त अल्लाह चूंड सही न कई आ। अल्लाह गलती का पाक आ, चो अल्लाह गलती का पाक आ। अल्लाह मदीने वारे के चूंडियो जेकरे मुस्तफा जी जात में को ऐब बोले, हुजूर ते एतराज करे, नुक्तचीनी करे तो यो मदीने वारे ते न तो करे, खुद खुदा जी जात जे मथा एतराज तो करे। अगर हुजूर जे असहाबन ते को एतराज करे, असहाबन के को घटवद गालाए तो एतराज असहाबन ते ना है पर उनन के चूंडण वारे अल्लाह जे मथा एतराज। गल समझो था न था समझो? हाँ सुभान अल्लाह। असहाबन जी गाल थी आ हिकड़ी हदीस ॿुधाईंदो वञा, छो त घणा ई अहिड़ा पैदा थिया आहिनि जो के मुंहिंजे नबी सरदार जे असहाबन के नाशाइस्ता था ॻाल्हाइनि। साईं फरमाइन था अबू बकरिन वजीरी वल काइम फी उम्मती मिन बादी, अबू बकर मुझो वजीरा ऐं मुखा बाद में मुझी उम्मत में मुझो जानशीन अव्वला। हाँ जे एतराज तो करी अबू बकर ते तो यो एतराज तुझो अबू बकर ते ना है, खुद मदीने वाले साईं जे मथा हुआ। साईं फरमाइन था उमर हबीबी, उमर तो मुझो यार हुआ। हाँ साईं फरमाइन था उमर तो मुझो मां जे करे चवा फकीर नालो छा अथई? ये खालिद, मुझे बाबा सिंह जी पुराने खलीफे जो पुट खालिद, मां चवां त खालिद मुझे यार आ, जेको हिन के गार ॾिए उन्हें मुखे गार ॾिनी, जे हिन के ईज़ायो उन्हें मुखे ईज़ाई, जे हिन के घटि वधि ॻाल्हायो उन्हें मुखे ॻाल्हायो। यारनि जे ख़ातिर यारनि के गैरत त ईंदी आहे न। ये तुझे यार के को ॻाल्हाए तूं सही सघंदे, जे सही वञी त पोइ तुंहिंजी यारी न आहे, पोइ यारी न आहे। जे यारी आहे त पोइ यार जो बार पंहिंजे सिर ते खणबो आहे। यार जी मयार सही न सघबी आहे, यार जे मथां एतराज बर्दाश्त न करे सघबो आहे, यार जो गम पंहिंजो गम सम्झो वेंदो आहे। मुंहिंजा दोस्त हे त दुनिया वारनि जो दस्तूर आहे, पर लॼपाल नबी तो फरमाए त उमर त मुंहिंजो यार आहे। ऐं साईं फरमाइनि था यंतिको अला लिसानी, उमर जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त मूं मुहम्मद जी ज़बान सां ॻाल्हाईंदो आहे। उमर जी ज़बान नाहे, इहा मूं मुहम्मद करीम जी ज़बान आहे। ऐं साईं फरमाइनि था अना मिन उस्मान व उस्मान मिन्नी, मां मुहम्मद उस्मान मझाया उस्मान मूमा आहे। व अलीयुन
अखी व साहिब लिवाई। अली तो मुझो भावा, अली मुझो बिरादरा। ए क़यामत जे ॾियारे मुझो झंडो अली खणंदो, दुनिया में भी मुझो झंडो अली जे हथ में, त महशर जे मैदान में भी मोहम्मद जो लवाउल हम्द वारो झंडो हूंदो त अली जे हथ में। मदीने वारो साईं बि रब जो चूंडियल, त उन जा चारई यार बि रब जा चूंडियल। साईं फरमाइनि था इन्नल्लाह तबारक व तआला इख्तारनी वख्तार बी असहाबन फजअल ली मिनहुम वज़रा व अंसारन व असहारा। अल्लाह मुखे चूंडियो, चूंडे मुनफरिद मुमताज बनायो, तीअं मुंहिंजे असहाबन खे बि अल्लाह चूंडियो, उन्हनि मजा के त मुंहिंजा वज़ीर बणायई, कन खे मुझो मददगार बनायई, कन खे मुझो सुहरो बनायई। अबू बकर मुस्तफा जो सोहरो आ, उमर मदीने वारे साईं जो सोहरो आ। साईं फरमाइनि था फमन सब्बहुम फअलैहि लानतुल्लाह, जेको मुझे असहाबन के वध घट गालाए उन्हें ते अल्लाह जी लानत आ। चओ उन्हें ते अल्लाह जी लानत आ। वल मलाइकते, रुगे अल्लाह जी न पर हड़नी मलाइकन जी उन्हें ते लानत आ। वन्नास अजमईन, ऐं हड़नी इंसानन जी उन्हें ते लानत आ। ला युक़बल मिन्हु यौमल क़ियामत सर्फुन वला अदलन, जॾहिं क़यामत जे ॾियारे ईंदो न मुंहिंजे असहाबन खे घटि वधि ॻाल्हाइण वारो ईंदो, न उन जो फर्ज़ क़बूल न उन जो नफ़िल क़बूल, उन जी का बि इबादत रब वटि क़बूल न हूंदी, उन जो को सजदो अल्लाह वटि अघाणल न हूंदो। उहो भली सॼी ज़िंदगी मथो टकराईंदो रहे, भली ठिकरियुनि ते निरड़ घसाईंदो रहे, पर जेकॾहिं मुस्तफा जे यारनि जे लाइ बुग़्ज़ ऐं वेर अथसि, घटि वधो ॻाल्हाए त न उन जो फर्ज़ क़बूल आहे न उन जो नफ़िल क़बूल आहे। पुट सम्झो था ॻाल्हि खे या थधा थी विया आहियो? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइनि था ओ अली अंत मिन्नी बिमंज़लत हारून मिन मूसा। ए अली तू मुझे ला इए आहीं जिए मूसा कलीमुल्लाह जे ला हारून मददगार हुयो। फर्क हिकिड़ो आ, जो हज़रत मूसा भी नबी हुयो, हारून भी नबी हुयो, पर मां नबीअनि जे पुॼाणी वारो आहियां, मूंखां बाद में ॿियो को नबी थियण वारो ई न आहे। शान ॾिसे न मुंहिंजे नबी सोणे जे असहाबनि जो। अबू बकर भी शान वारो, चओ उमर भी शान वारो, त उस्मान भी शान वारो, त मुझो मौला अली बे सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
रब तो फरमाए वरफाना लक जिक्र हबीब तुझे खातिर तुझे लाए तुझे जिक्र के मुंह रब बुलंद करे छॾियो हिकिड़े ॾींहुं जिब्रील आयो साईं जन जी ख़िदमत में अर्ज़ कई या रसूल अल्लाह तो पूछे त तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे ज़िक्र खे मूं रब कीअं बुलंद कयो आहे पाण फरमायूं जिब्रील तूं ॿुधाए मुंहिंजे रब खे अर्ज़ कर त रब पाण ॿुधाए त उन मुंहिंजे ज़िक्र के कीअं बुलंद कयो आहे जिब्रील पैगाम खणी आयो या रसूल अल्लाह रब जो फरमाए इज़ा ज़ुकिरत ज़ुकिरत मई हबीब तुझे ज़िक्र के ईअं बुलंद कयो अथम जो जिते मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते तुंहिंजो ज़िक्र हूंदो जिते अल्लाह जो जिक्र उते रसूलुल्लाह जो जिक्र हिकमत इहा है राज इहो त को माण्हू भली सॼी ज़िंदगी अल्लाह जो जिक्र करे इहो जिक्र मुकम्मिल न थींदो जेसी जिक्र खुदा सां गॾु जिक्र मुस्तफ़ा न करे समझ में आई है आई समझ में कुरान जे पारने में आसमान के तारन में कुरान जे पारने में आसमान जे तारन में गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र महबूब मुहम्मद मुझे दिलड़ीअ जो दिल पर गॾिजी गॾिजी चओ मुझे दिलड़ीअ जो हबीबन जे ओ सुनो सखी सरवर महबूब मुहम्मद मुझे दिलड़ीअ जो दिल पर रहमत जो पिरी पे कर सुभान अल्लाह मुझा दोस्तों आसमानन में मुस्तफा जो जिक्र जमीनन में मदीने वारे साईं जो जिक्र नबियन जे ज़बानन ते मदीने वारे जो जिक्र या जिक्र जी बुलंदी यार फता को नबी दुनिया में एड़ो न आयो जे ज़बान ते मुझे लजपाल नबी जो जिक्र न हुजे को आसमान जो एड़ो किताब या सहीफो न लछो जंहिंमें मुस्तफा जो जिक्र वाखाण सब सिफत सना ऐं साराह न हुजे सुभान अल्लाह सही बुखारी में हदीस मुस्नद अहमद बिन हंबल में भी रिवायत हजरत अब्दुल्ला बिन अम्र बिन आस रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे तौरात में भी मुझे नबी मदीने वारे जो जिक्र हुयो भला कीअं जिक्र हुयो कहिड़े तरह अंदाज में जिक्र हुयो तौरात में लजपाल नबी जो जिक्र कीअं हुयो
चई वल्लाहि इन्नहु लमौसूफुन फित्तौरात बिबाद सिफतिही फिल कुरान। कुछ कुरान में अहिड़ियूं सिफ़तूं बि आयूं आहिनि जेके तौरात में बि ईअं जीअं जो तीअं इहे सिफ़तूं अल्लाह पंहिंजे आसमानी किताब तौरात में बि लिखियूं हुयूं। जे कुरान जी आयत तीअं तौरात शरीफ जी बि आयत हुई। या अय्युहन नबी, ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। या आयत कुरान जी बि आहे त इहा आयत तौरात जी बि आहे। ओ सोना नबी असां तोखे शाहिद बनाए मोकिलियो, खुशखबरियूं ॾींदड़ बनाए मोकिलियो, बेजारींदड़ बनाए मोकिलियो। व हिरज़न लिल उम्मीयीन। ओ मुंहिंजा सोना हबीब, तोखे उम्मी उम्मत जे लाइ असां पनाह जी जाइ बनाए मोकिलियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अंत अब्दी व रसूली। तौरात जी आयत ओ मुंहिंजा सोना हबीब, तू मुंहिंजो कानू आई, तू मुंहिंजो आई, मां तुंहिंजो आहियां। ओ मुंहिंजा सोना हबीब, तू मुंहिंजो मोकिलियल रसूल आई। समयतु कल मुतवक्किल हबीब, मूं रब तोखे नालो ॾिनो आ मुतवक्किल, अल्लाह ते भरोसो रखण वारो। मुतवक्किल मुस्तफा जो नालो आ, मदीने वारे जी सिफ़त आ जेका तौरात में रब लिखी हुई। त मदीने वारो साईं पंहिंजे रब जी ज़ात जे मथां भरोसो रखण वारो आ। इहा मदीने वारे जी सिफ़त आ जेका उम्मत खे हुज़ूर सेखारी आ। त देश में हुजो, परदेस में हुजो, पहुंचन में हुजो, परावन में हुजो, पर तव्हां अल्लाह ते भरोसो ज़रूर रखो। फ़कीरो भाइरो थोरो तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि। रब ते भरोसो रखण, अल्लाह ते एतमाद रखण, रब जी ज़ात ते एतिरो भरोसो हुजे। माण्हू खे पंहिंजे खीसे में लख रुपया पियो आहे त भरोसो आहे मूं वटि लख रुपया पियो आहे। पंहिंजे खीसे जे पैसनि ते एतिरो भरोसो न हुजे जेतिरो अल्लाह जे खज़ाने ते भरोसो हुजे। फतवक्कलू इन कुंतुम मुमिनीन, जेकॾहिं तव्हीं मोमिन आहियो त तव्हीं अल्लाह ते भरोसो रखो। जे वाकई बि मोमिन आहियो त रब ते भरोसो रखो। सुभान अल्लाह। जे तव्हां में ईमान आहे, ईमान जो शर्त आहे रब ते भरोसो रखण, अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल। जंहिंखे नसीब थी इहो ई मोमिन आहे। ओ मिठा सदाई फ़कीर वरी रब ते भरोसो न रखी त पोइ तुंहिंजी फ़कीरी जी दावा ठल्ली आहे, कूड़ी आहे, बातिल आहे। घणा ई वेठा आहिनि सुभाणे छा खाईंदुसि, बचन खे कपिड़ा किथां वठी ॾींदुसि,
घर में अटो कोने अच्छो कोने ओ मिठा ओ मुजादा जेकरे जे रब जिंद जान दिनी आ त ओ मानी गधे में तो के भुखियो न चलींदो रिज़्क़ जो जिम्मेदार अल्लाह आ तुझे ज़रूरतुन जे किफ़ायतुन वारो अल्लाह आ ओ मुझा प्री प्यारा घबराए न दिलगीर न थी दिलगीर उहो थे जेको निंथण को हुजे फ़कीर तू निंथण को नहीं तू निंथण को जिंजो अब्बो हुजे उनके छोरो छिनो केर चवंदो जिंजो धणी रब्बुल आलमीन मौजूद हुजे उनके बेसहारो केर चवंदो जिंजो निगरान जिंजो लजपाल मदीने वारो शफ़क़त जो सायो जे ते रखंदड़ हुजे उनके घबराइण जी ज़रूरत नाहे उनके दिलगीर थियण जी ज़रूरत नाहे ओ मिठा तू हरू भरू परेशानी में पाण खे मुब्तला न कर बस दर वठ दिल पर जो हिते बि वाह हुते बि मुझे लजपाल नबी जो जन दर वरतो आ जन रब जी ज़ात जो दर वरतो आ खुदा जो कसम रब उन्हनि खे कॾहिं बि ॾुखियो बुखियो न छॾियो आ या तवक्कुल जो काफर खारे सौर जे दर ते बीठा आहिनि ॻाल्हाइनि पिया त आवाज़ अंदर ॿुथण में पियो अचे अबू बकर तो चे या रसूल अल्लाह दुश्मन पहुची विया साईं फरमाइनि था या अबा बकर ला तहज़न इन्नल्लाह मअना ओ अबू बकर दिलगीर न थी अल्लाह असां सां गॾु क्या कंदो दुश्मन दुश्मन ग़ार खां ॿाहिरि आ बचाइण वारो ग़ार में अंदर गॾु आ मुखां मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लो कुरसे तरसे लख भेरा लो कुरसे तरसे मुया सूर मिलिया तो सही तुसे महबूब रुठो तो मरी तुसे रुठो तो मरी तुसे कन पे जो पिरी तन पांध पुसे लख फेरा लो कुरसे तरसे लख फेरा लो कुरसे तरसे दुश्मन खां दुश्मन जे ताकत खां सरमाए खां हथियार खां उन्हें जे कुवत कुदरत खां न डिज जे यार राज़ी आ त तोखे घबराइण जी ज़रूरत नाहे या पाक पैगंबर जी सिफ़त आ जेका कुरान में भी लिखियल आ तौरात में भी लिखियल आ चो सल्लल्लाहु मुतवक्किल हबीब मुरब तोखे मुतवक्किल जो नालो ॾिनो आ तू मुरब ते भरवसो रखण वारो ई लैस बिफज़िन वला गलीज़ हबीब तुंहिंजी सिफ़त इहा आहे जो तू न सख़्त दिल आहीं न तुरशरू आहीं न तिखो ॻाल्हाइण वारो आहीं न कंहिंखे झिड़कण वारो ई पंहिंजी मिठड़ी मिठड़ी ज़ुबान सां दुश्मन जूं बि दिलियूं मोहण वारो मिठी ज़ुबान मुझे दिल पर नबी जी सुन्नत नरम ॻाल्हाइण
मुझे लजपालन भी जो तरीको आ ओ भाइरो दोस्तो पंजन सा परावन सा दोस्तन सा दुश्मनन सा गालायो त सुन्नत तरीको इहो आ जो मिठो गालायो त दुश्मन भी मुतवज्जो हां अम्मा जी जला ना उन्हें साहब जे करे खारो गालाईंदे तो दुआ कोन ॾींदे ओ मिठा या मुझे सुने नबी जी सिफता वला सखा बिन फिल असवाक बाजारुन में रस्तन ते रड़ियुन करण वारो दाहुन करण वारो वाटुन गलन में वडे सड गाल्हाइण वारो मुंहिंजा नबी तू नहीं तुझी या सिफत नहीं बाजारुन में रस्तन रोडन ते वडे सड रड़ियूं करे गाल्हाइण इहो मुंहिंजे नबी सोने जो तरीक़ो नाहे मुंहिंजे नबी जी इहा सुन्नत नाहे रब तो रात में फरमाए ओ मुंहिंजा महबूब तुझी सिफत इहा नाहे जो तू बाजारुन में ॾाढे वॾे सॾ ॻाल्हाई ओ मुंहिंजा महबूब तू ॻाल्हाईंदो आहीं त मिठड़ो ऐं नरम ॻाल्हाईंदो वला यदफा बिसय्यत सय्य्य मुंहिंजा नबी तुंहिंजो शान जो तू बुराई जो जवाब बुराई सां न ॾींदो ही बुराई जो जवाब चङाई सां ॾींदो कोटड़ी वारा इहा ॻाल्हि सम्झ में अचेव थी चङनि सां त हर को चङो थींदो आहे फ़क़ीर इहो आहे जेको बुरनि सां बि भलाई इहो मुंहिंजे नबी जो तरीक़ो आहे इहा मुंहिंजे सुहिणे हबीब जी सुन्नत आहे जेको तोसां बुराई करे तूं उन सां चङाई कर जेको घटि वधि ॻाल्हाए तूं उनखे दुआ ॾे जेको तोखे महरूम करे तूं उनखे अता कर जेको तुंहिंजी किला करे तूं उनखे सुठनि लफ़्ज़नि सां यादि कर इहो आहे नबवी तरीक़ो जेको तौरात में रब लिखियो मुंहिंजे सुहिणे नबी जी सुन्नत मुंहिंजे नबी जी सीरत मुंहिंजे नबी जे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो इहो आहे जो बुराई सां बुराई जो जवाब बुराई सां न ॾिबो बुराई जो जवाब चङाई सां ॾिबो ॻाल्हि सम्झ में अचेव थी हिकिड़ो शख़्स आयो या रसूल अल्लाह मुंहिंजा पाड़ेसरी मुंहिंजा रिश्तेदार ॾाढो मूंसां बुरो था हलनि पाण फरमाए तूं उन सां वञी चङाई कर कुझु ॾींहंनि खां पोइ मोटी आयो या रसूल अल्लाह मां अञा चङाई कई आहे त हाणे अञा मूंसां बुराई था कर पाण फरमाए वरी वञ चङाई कर कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मोटी आयो या रसूल अल्लाह हाणे अञा लीका लंघे विया आहे अञा वधीक बुराई था कर पाण फरमाए वरी वञ चङाई कर कुझु ॾींहंनि खां पोइ वरी मोटी आयो साईं हाणे अञा मूंसां वधीक बुराई था कर साईं फरमायो हैरत हू बुराई कंदे थकजन नथा तू चङाई कंदे कीअं थकजी पियो वञ वरी वञी चङाई चङा कन चङायूं मतायूं मतन जो वड़ जुड़े जनसी सो वड़ से ही कन जेको वड़ जेका पुजंदो आहे उहो वड़ ॾेखारींदो आहे जेका कुने में शइ हूंदी प्लेट में उहा शइ लहंदी न जंहिंजे अंदर में चङाई हूंदी उन जे ज़बान मां बि चङा लफ़्ज़ निकिरंदा मदन सां बि सुठो सलूक रखण बुरनि सां बि भलाई करण इहो मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो तरीक़ो आहे सुन्नत ऐं सीरत चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि
मुझा दोस्तों आशिक रसूल वो आ जेको रसूल सोने जे तरीके ते लो कान हुब्बुक सादिकन लअतातहु फइन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीउ जेकॾहिं तूं सचो आशिक रसूल आहीं त पंहिंजे माशूक जो चयो त मञ छो त आशिक उहो आहे जेको पंहिंजे महबूब जो चयो मञंदो आहे पोइ छा था चओ तव्हां चयो मञंदव मदीने वारे साईं जो फरमान मञंदव अॼु मूंसां आद करे उथो बुराई करण वारे सां भलाई कबी घटि था बुराड़ी वारा तूं साहब ईअं ई सम्झी वेंदे माण्हुनि खे धंधा नियत में कोट सही न हाँ जे सच्चो आशिक ही मदीने वारे साईं जो त पोइ पंहिंजे नरमी ज़बान में पैदा कर पोइ तूं बुरनि सां बि भलाई करणु सिख ऐं वॾी ॻाल्हि इहा त अल्लाह जी ज़ात ते भरवसो तवक्कल ऐं एतमाद करणु सिख क़बूल आहे फ़कीर पियो चए ॾिसां त अलाह ताला कीअं थो संभाल रहे कीअं थो अलाह ताला भरवसे रखण वारनि जी कीअं थो ख़बरगिरी करे जंग में वञी पोती ताणी सुनी जिते माण्हू जो एर भेर न हुजे ख़ुदा जी कुदरत हिकिड़ो काफ़िलो रस्तो भुलिजी अचे उन जंग में पहुतो काफ़िले वारनि पंहिंजे सरदार खे चयो त साईं को माण्हू सुतो पियो हले जेरो हले मरी वियो अची ॾिसोसि ॾिठो त जेरो असां खणे पियो काफ़िले जे सरदार चयो त हिनखे माखी मखण मिलाए वात में विझो त हियां खे ठीक थिएसि पोइ मानी खारायूंसि फ़कीर चयो त मां ॿुधां पियो हीअं ॾंद खणी ज़ोर सां बंदि कई ॾिसां कीअं थो अलाह खाराए चवंदे हिनखे बुख लॻी आहे ॾंदड़ पइजी विया अथसि ॾंद बंदि थी विया आहिनि खणो पत्थर वात पटे वाछूं खोले ॾंद भञोसि ॾंद भॻा त ख़ैर आहे मुड़ुस जो सिर त बचे न हिकिड़े वाछुनि खां हेॾो वरितुसि ॿिए हेॾो वरितो ऐं हीअं पत्थर हणेसि पियो त टहक ॾेई खिलियो ख़ैर त आहे चरियो ही दीवानो न चरियो न या ॾिसां पियो त रब कीअं थो संभाल लहे बेशक अल्लाह रज़ा का हिन जंग में ॾंद भञाए बि ज़ोरी माखी मखण वात में विझे बेशक अल्लाह ताला संभाल लहण वारो 18,000 मखलूकात के खाराए तो कोटड़ी वारा तो के कोन खाराईंदो हरू भरू अचे भाड़ी थियो ही हरू भरू अल्लाह ता भरवसो लाथो थई सारी कायनात के रब संभाल लहे पियो 18,000 मखलूका न के जो दुकान आ न के जो व्यापार आ न तिजारत आ न के जो नौकरी आ न के जी बनी बारो आ पर सारी मखलूक के बिना असबाब जे अल्लाह खाराए तो या न तो खाराए संभाल रहे तो या न तो रहे तां जी कोन लहंदो तो हिकिड़ो ॾींहुं मूंसां गॾिजी वेह ॾिस त घणा माण्हू दाह था खणी अचनि साईं वारो कयो वज़ीफ़ो ॾिसियो पूरी न आहे वारो कयो साईं पूरी न आहे को चए थो नौकिरी नथी मिले दस्तावेज़ खयूं था वतन इहे सर्टिफिकेट नौकिरी नथी मिले बुख मरी वियासीं बुख हड़तालूं था कनि घोड़ाड़े वियासीं इमरान खान महांगे करे छॾी आहे ओ बिठा अल्लाह जी ज़ात ते भरवसो रख भली 1000 रुपए में कणक जो हिकिड़ो दाणो 1000 रुपए में मिले त अल्लाह तोखे पेट भरे खाराईंदो 5000 जे नोट में जेकॾहिं हिकिड़ो चांवर जो दाणो मिले न त अल्लाह ज़िम्मो खयो आहे तोखे रोज़ी खाराईंदो बुखियो न छॾे रखबो भरवसो रब ते केड़ा केड़ा रखंदा अल्लाह कंदो अल्लाह से असा सभिनी के तौफीक ॾींदो जॾहिं तव्हांजो रब ते मुकम्मिल एतमाद ऐं यकीन थी वञे देश में हुजो परदेस में हुजो अल्लाह तव्हांजी संभाल लहे बुज़ुर्गो सिंध जो गंबड़ शरीफ जो वियो हज ते वो हिकिड़ो माण्हू मिलियुसि मके शरीफ में चईसीं मां यको ॻोल्हियां पियो तव्हांखे मुंहिंजा
पासपोर्ट भी गुम थी वियो, पैसा भी गुम थी विया। मुझो साईं गंबट वारा मुर्शिद जीलानी साईं जन को आए पैसा उधारा वठा पो ॻोठ ॾी ॾींदुसि साईं पंहिंजे पुट खे सर कयो। उन माण्हू को पुछो पुट घणा पैसा खपनि? चईसि मूंखे 5000 खपनि। पुट खे चई वाह असांजे ख़र्च पके जा घणा आहिनि पैसा? चईसि 5000। चई भाई हिन खे ॾे। हाणे जहिड़ी तवक्कल बुज़ुर्ग खे हुई उन खे त कोन हुई न पुट खे ओतिरी। चई बाबा गंबट सम्झी अथई छा? हे मको असां पाण परदेसी आहियूं जे 5000 ख़र्च जा हिननि खे ॾेई छॾियूं त पोइ असां किथां ख़र्च कंदा? बुज़ुर्ग चुप थी विया। उन पुट खे कुझु वरंदी न ॾिनो। उन साहिल खे फरमायो पुट वेह। वो वेठो थोड़ा 2-3 मिंट गुज़रिया। हिकिड़ो माण्हू आयो चईसि मां मिना में मुज़दलिफ़े में यको पे तव्हांखे ॻोल्हियो, मके में लखे माण्हू मूंखे तव्हां हथ न पिया अचो, मां यको पे तो तव्हांखे 3 ॾींहंनि खां ॻोल्हिया। ख़ैर त आहे। चईसि मूं बास बासी हुई त मुंहिंजो ही कमु थींदो त मां साईं खे जीलानी बादशाह खे 5000 रुपया ॾींदुसि। 5000 खयूं यको पे तो ॻोल्हिया तव्हांखे। 5000 उन साहिल खे ॾेई ऐं फरमायूं पुट खे फरमायूं त बच्चा गंबट हुजूं या मके हुजूं, देश हुजूं या परदेस हुजूं, अल्लाह हर जाइ ते वो साॻियो रब। हर जाइ ते रब संभाल रहण वारो। दोस्तो अल्लाह ते भरोसो रखंदो रब करीम कॾहिं बि तव्हांखे ॾुखियो बुखियो न छॾींदो। अॼु हिन महफ़िल जो सबक़ आहे तव्हांजे लाइ त हर फ़क़ीर पलव में इहा ॻाल्हि ॿधी वञे पंहिंजे रब जी ज़ात जे मथां भरोसो एतमाद रखे। फतवक्कलू इन कुंतुम मोमिनीन। जे मोमिन आयो अल्लाह ते भरोसो रखो। वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु। जेको रब ते भरोसो रखे थो अल्लाह उन जे लाइ काफ़ी ऐं शाफ़ी। रब कॾहिं बि उनखे ॾुखियो न छॾींदो। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मूं अर्ज़ पे कयो त मदीने वारे जे शान खे रब पाण बुलंद कयो। ॻाल्हि यादि आहे विसरी वई हली? मजलिस में वेठा आहियो न? मदीने वारे साईं जे शान खे रब वधायो, अहिड़ो वधायो, अहिड़ो ऊचो कयो जो उते न कंहिंजो इल्म पहुचे, न फहम पहुचे, न कंहिंजो मुतालियो पहुचे, न कंहिंजो कशफ ऐं इदराक पहुचे। अहिड़ो ऊचो ऐं आला मक़ाम मुंहिंजे लजपाल नबी खे रब ॾिनो। साईं फरमाइनि था ॿुधो अना हबीबुल्लाह वला फख्र। मां अल्लाह जो हबीब आहियां। इहा ॻाल्हि फ़ख्र सां नथो चवां पर इहा हक़ीक़त आहे त रब जो दोस्त आहियां त मां मुहम्मद करीम आहियां। वअना हामिल लिवाइल हम्द यौमल क़ियामत। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जे हम्द जो झंडो मूं मुहम्मद करीम जे हथ में हूंदो। इन ॻाल्हि ते फ़ख्र नथो कयां। वअना अव्वल शाफ़िइन व अव्वल मुशफ़्फ़ा। मां मुहम्मद करीम सभिनी खां पहिरियों शफ़ाअत करण वारो मां मुहम्मद हूंदुसि ऐं जंहिंजी पहिरीं शफ़ाअत क़बूल थींदी उहा ज़ात बि मदीने वारे साईं जी हूंदी। साईं फरमाइनि था वअना अव्वल मन युहर्रिकु हिलकल जन्नती। मां उहो पहिरियों हूंदुसि जेको जन्नत जो दर खड़काईंदुसि। बेहश्त जो दर खड़काइण
वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि फयफ्तहुल्लाहु ली पो अल्लाह ताला सब खां अव्वल मुंहिंजे लाइ जन्नत जो दर खोलींदो फयुदखिलनीहा वमई फुकराउल मुमिनीन साईं फरमाइनि था सब खां अव्वल जन्नत में जेॾी महिल मां मोहम्मद करीम हलंदुसि त मूं सां गॾु मोमिन फ़क़ीर मूं सां गॾु हूंदा फ़क़ीर तव्हां सॾाईंदा आहियो न फ़क़ीर फ़क़ीर उहे न जेके दर दर ते पिनंदा आहिनि इहे आहिनि फकारी फ़क़ीर हे फ़क़ीर उनखे सॾिबो आहे जेको हिकु दर पिने त ॿिए दर जो मुहताज ई न बणिजे उहो फ़क़ीर जंहिंजी दिल मदीने वारे मीर सां जंहिंजे मन में रब जी ज़ात जे मथां भरवसो आहे इहो फ़क़ीर आहे साईं फरमाइनि था जेॾी महिल मां मोहम्मद जन्नत ॾे हलंदुसि त मूं सां गॾु फ़क़ीर हूंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह अल्लाह कंदो हीअ फ़क़ीरनि जी जमायत जॾहिं हाणे मदीने वारे साईं सां गॾु हूंदी साईं फरमाइनि था 70,000 त अहिड़ा हूंदा जिन खां लेखो चोखो ई न थींदो हिसाब किताब ई न थींदो उनजो दफ़्तर ई रब न खोलींदो मूं अर्ज़ कयो मौला 70,000 थोरा आहिनि मुंहिंजी उमत घणी आहे रब फरमाए त हर 70,000 मां जेको हिकिड़ो हूंदो न उन हर हिकिड़े सां वरी 70,000 ॿिया रब ज़िदनी मौला अञा वधाए ॾे रब फरमाए त उहे जेके 70,000 हूंदा न हिकिड़े हिकिड़े सां वरी उन मज़ा हिकिड़े हिकिड़े सां 70,000 ॿिया गॾु फ़क़ीर साईं फरमाइनि था ये बिना हिसाब किताब जे मूंसां गॾु हलंदा अलाह कंदो त असां गॾिजी समय सरदार सां गॾु साईं फरमायो त ये जन्नत में 70,000 वेंदा असाबनि पुछो साईं इहे केरु हूंदा इन्हनि जूं निशानियूं त ॿुधायो हबीबन करीमन फरमाए त इहे हूंदा जेके बदफ़ाली न कंदा बुरी फाल वठण तवजह आहे मुरे कंहिंजी जुती ऊंधी थी पवंदी चवंदा ओए हथ हिन भाग जी निशानी को घर खां निकितो न कंहिं पुठियों सॾु कयो अदाए पुठियों सॾु कयईं हुन भाग जो सॾु कमु न थींदो वरी हे खबे हथ के खारस थींदी चवंदा पैसा निकिरंदा वरी सॼे हथ में खारस थींदी चवंदा पैसा मिलंदा आहे जी कावड़ लवंदी न कां 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 कंदो चवंदा को मेहमान थो अचे कावड़ थी लवे अख भरंदी चवंदा अख थी भर के को मेहमान ईंदो या को निभाग चढ़ंदो मूंसां हिकिड़ो फ़क़ीर दुर्वेश उहो पियो चएसि रस्ते सां वेंदे न गिदड़ मुंहुं पे त बसि बेड़ा ई पार गिदड़ खे किथां वठी अचो जो बेड़ा पार बादशाह निकितो शिकार जे लाइ जीअं सुबुह जो निकितो हिकिड़ो मुलो मोहे पियोसि वियो सॼो ॾींहुं शिकार ते पर शिकार न लॻुसि मोटी आयो नौकरनि खे चई मुलो मिर्ज़ा को निभागो हो जेको मोहे पियो वठी अचो मुले खे वठी आया बादशाह जो मुला तूं निभागो ही मूंखे मोहे पियो ही मूंखे सॼो ॾींहुं अॼु शिकार न लॻो आहे हिन खे पाई चाढ़ियो मुला में छड़ियल चंडियल हुजे जी बादशाह सलामत हाणे मुंहिंजो अर्ज़ु त ॿुध पाई त ॾींदो पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न ही कहिड़ी चईसि जीअं सुबुह जो तूं निकिते न त मां मोहे पियोसि मां बि जीअं निकितुसि त तूं मोहे पियो मां मोहे पियो आहियां त तोखे शिकार न लॻो आहे
तू मुझे में पे ही तो मुखे फांसी दी अचे हाणे हिसाब लगाए तो वडो निभागो तू ही बादशाह खिलियो चींदे न को तू निभागो न को वही माफी साईं फरमांदा थी के वो फकीर बेहिसाब जन्नत में वेंदा न ये बदफाली न कंदा ये है बदफाली न कंदा डंभ सां बाहि सां इलाज न कंदा बाहि सां इलाज कंद बुॾींदा आहिनि ॿारनि में अॼु ताईं रवाज आहे अॻे त घणो हूंदो हाणे कुझु घटिजी वियो आहे पर अॼु ताईं आहे बाहि सां इलाज डंभ सां इलाज न कंदा साईं फरमाइनि था वअला रब्बिहिम यतवक्कलून ये अल्लाह ते भरोसे रखण वारा हूंदा ये टे ॻाल्हियूं जन में हूंदियूं ये बिना हिसाब जे मूंसां गॾु जन्नत ॾे हलंदा अॼु जेको तो वाइदो कयो आहे न जे इन ते साबित सलामत रहे त अल्लाह कंदो बिना हिसाब जे जन्नत में साईं जन ये फरमायो त हज़रत उकाशा उथी बीठो या रसूल अल्लाह दुआ कयो त अल्लाह मूंखे उन्हनि मज़ा बणाई पाण में तूं उन्हनि मां आहीं वरी ॿियो थियो या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ बि दुआ कयो मां उन्हनि 70,000 मां थियां पाण में उकाशा तोखां अॻुराई करे वियो उकाशा तोखां गोए खणी वियो वो मिठा ते ये मानू साईं फरमाइन था त मूंसां गॾु जन्नत ॾे हलंदा ऐं उन ॾियारे ते तव्हां ॾिसंदो व अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन वला फखर क़यामत जे ॾियारे में अॻियनि पोयनि में सभिनी खां वधीक इज़त वारो मान ऐं मर्तबे वारो अगरि हूंदो त मुहम्मद करीम हूंदो आए मुझे नबी सुन जी रुफ़त दुनिया में बरज़ख में महशर में जन्नत में हर मकाम में हर मकान ते मदीने वारे साईं जे शान ऐं मान के रब पाण बुलंद करे छॾियो जेको मदीने वारे सां मोहब्बत रखंदो न अल्लाह उन्हें के भी उन्हें जे मोहब्बत आहर बुलंदी नसीब पुटे जो राज थव यो रूहानी राज थव जे बुलंदी चाहियो था त मदीने वारे सां दिल जो नातो जोड़ो जेतरी तव्हांजी दिल जी तार मदीने वारे सां जुड़ियल हूंदी ओतिरो तव्हांजो दर्जो अल्लाह बुलंद दुनिया जी कामयाबी आखिरत जी कामरानी चाहियो था तो मुझे सोने नबी जे दर्जा सच्चा गुलाम बणजी वञो हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह बिनी जहाननि जी रब भलाई नसीब फरमाईंदो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله هنا ساری جماعت راضی थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला बीमारनि खे शिफ़ा दर्द दूर कर साइलनि जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दनी मुश्किलातूं आसान कर इन आस्ताने के क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखना मौला इन आस्ताने के क़यामत ताईं वसंदड़ आबाद रखना करीम रब पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी मदीने वारे ताजदार जे सदके इन सारी जमात जे मथा मेहर नज़र फरमा एक ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमा भाई नवे एट टाइम न रखी सघजंदा भाई एट टाइम न रखी सघजंदा भाई एट टाइम न रखी सघजंदा वॾो आओ खाली बात थोड़ो सही मेहमान सभिनी साईं
मेहमाननि जो ख्याल कयो थोरो रुपए तक शोर शराबो स्टेज ते वधण जी कोशिश न करियो सैयदी सरादी महबूब साईं थोरो इन पासे थी जो माकली वारो साईं मुझो साईं तुझो साईं मुझो साईं साईं केक खणो जियो सुभान अल्लाह कटे भी ए लाबा साईं खणो ये केक खणो Ay,